देह वरियाम वंडीर गोठ मीर खान मंगनेजो जे मुतासिर रहवासन खैर महमद उर्फ हमज़ अली मंगनेजो वलद खान महमद मंगनेजो संदस पुट सब्ज़ अली मंगनेजो ऐं भाटियो मस्त अली वलद रमज़ अली मंगनेजो। सिंध प्रेस क्लब हिंगोरजा ऑफिस पहुंची मुख्तियारकार न्याज़ हुसैन मंगनेजो जेको हिन वक्त DC ऑफिस खैरपुर में ड्यूटी या सरकारी फ़राइज़ सरअंजाम ॾेई रहियो आहे ऐं संदस भाउ मास्तर नज़र महमद मंगनेजो ख़िलाफ़ दाहींदे चयो त मज़कूरा मथां नाले वारा बाअसर माण्हू पंहिंजा गैरकानूनी हरबा इस्तेमाल कंदे सरकारी ॾाढ तहत असांजे मोरूसी मिल्कियत ज़रई ज़मीन टोटल 2.5 एकड़नि ते नाजाइज़ कब्ज़ो करे पंहिंजो मुख्तियारकार वारो पावर इस्तेमाल कंदे संदन ज़मीन जा खाता बदिलाए नाजाइज़ तरीक़े सां कब्ज़ो कयूं वेठा आहिनि। असां पारां बार बार ज़मीन घुरण ते हू मशरजी असां ख़िलाफ़ पंहिंजी सरकारी ताक़त इस्तेमाल असां ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कराए हिरासान करे रहिया आहिनि। मज़कूरा ज़मीन मुतलक़ पीर ऑफ रानीपुर पीर सैद जुगनू साईं वटि फ़ैसिलो थियो जंहिं मुताबिक़ हू कूड़ो साबित थियण बैदि खेसि असांखे मज़कूरा नाजाइज़ कब्ज़े हेठि आयल ज़रई ज़मीन ॾियणी हुई जंहिं ते हिन वक़्त ताईं मज़कूरा मथां माण्हू अमल दरामद करण लाइ तयारु न आहिनि। मुतासिरीन पारां वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, निगरान वज़ीर आला सिंध, वज़ीर रेवेन्यू सिंध, चीफ सेक्रेटरी IG सिंध पुलिस, DIG सखर, SSP खैरपुर समेत वास्तेदारनि आला अख़्तियारनि जो ध्यानु हिन अहम मसइले ॾांहुं छिकाईंदे घुर कई त खुदारा मज़कूरा बाअसर मथियन माण्हुनि ख़िलाफ़ नोटिस वठी असांखे पंहिंजी हेठि आयल हक़ई ज़रई ज़मीन वापसि कराई वञे।